कहाणी सोरहीं इंसान बू। इंसान वसंदे वसंदे धरतीअ जी भाङे ते आबाद इंसान रहंदड़ आम इंसान सदियुनि जी तारीख़ जी कुख मां निसरियल उसरियल क़ौमी रूप धारे पंहिंजी सुञाणप खणी संदन सुञाणप धरतीअ जे ॿियनि हंधनि ते वसंदड़ आम इंसाननि वांगुरु तारीख़ सभ्यता ॿोली ऐं पंहिंजे सुभाउ जे नाते पंहिंजी धरतीअ साण आहे, धरतीअ सां लाॻापियल न छॾंदड़। इन करे धरतीअ सां नातो, धरतीअ सां मोह ऐं इन लाॻापे सां पंहिंजे धार सुञाणप खणी इन रहंदड़ सुञाणप खे जीअं जो तीअं रखण ऐं अॻिते वधाइण लाइ हथौराणियूं ॾींदड़ वसंदीअ जा इंसान जिते हू ॼावा निपना आहिनि, संदन ज़िंदगीअ ऐं हयातीअ जे जहिड़े वजूद जूं नसूं धरतीअ सां ॻंढियल जुड़ियल आहिनि, जंहिं मंझां वसंदीअ जा इंसान रहवासी पंहिंजे अलॻि थलॻि सुञाणप ऐं मौजूदगीअ जा पसाह खणनि था। इन करे धरतीअ सां मोह, सुञाणप जो उत्साह ऐं उन जो इज़हार ॾोहु बणियल। धरतीअ सां मोह ॾोहो आहे, पंहिंजी धरतीअ जे नाले सुञाणप जो इज़हार ॾोहो आहे। जेको मोह ऐं इज़हार इंसान जो गुण आहे, इंसान जे वजूद जो अहम भाङो स्वाभाविक वसंदीअ में जुगनि खां वसंदड़ इंसान पंहिंजे इंसानी रूप जे इज़हार लाइ धरतीअ सां मोह जो उत्साह खणी मथे उभरंदड़ त शिकारी कुतनि जे नूस नूस इंसान भू इंसाननि मथां मारो। जिते इंसान नज़र ईंदुनि उते वठां शिकारी कुता जे इंसानी वजूद ऐं गुण खे नास करण लाइ ख़ासि महारती सिख्या वरितल ॾंदनि ऐं नहनि सां विचड़ी वेंदड़ इंसानी सुभाउ ऐं घणनि वारी चुरपुर कंदड़ इंसाननि खे विचड़ी वेंदड़ रतो छाण करे, अधु मुओ करे या बिना मारे शिकारी कुता नूस नूस करे रहिया आहिनि। आबाद इंसानी वसंदीअ में जिते इंसान रहनि था, जहिड़ा जाॻंदा इंसान, इंसानी वजूद, हस्ती ऐं इंसानी सुञाणप जे बकाउ लाइ हथ पेर हणंदड़ शिकारी कुता, इंसान ऐं इंसानी ओहञाणनि ऐं इंसानियत जा वेरी, ख़ासि सिख्या वरितल जहिड़नि जाॻंदड़नि, चुरंदड़ पुरंदड़नि इंसाननि ऐं इंसानी ओहञाणनि ऐं ख़सलतुनि खे नास करण लाइ इंसान बू करे चौफेर घुमंदड़ फिरंदड़ नोस नोस कंदड़ जिते इंसान बू अचनि वसंदीअ जे तिन इंसाननि खे विचड़ी वञनि ऐं बेरहमीअ सां छीहूं छीहूं करण ऐं इंसानियत जे मड़नी आसारनि ऐं ओहञाणनि खे नास करण लाइ होड़ियाही करे क्रिट करे खाईंदड़ इंसान दुश्मन शिकारी कुतनि जे इंसान बू सूंघण जी हस तिखी थियल उन्हनि खे ख़ासि सिख्या सां तिखियो कयो वियो आहे। वसंदीअ में बादशाह बणियल नोस नोस कंदड़, अखियूं सुत ते चुरंदड़ पुरंदड़ इंसानी ओहञाणनि जो इज़हार कंदड़, इंसान ते पवंदड़ नोस नोस करे सूंघंदड़, पोइ घूरींदड़ पीछो कंदड़ ऐं पोइ मारो। इंसान बू करे मारो कंदड़ इंसान बू शिकारी कुता नोस नोस करे रहिया आहिनि। जिते इंसान रहे थो, इंसान जेको अज़ल खां आज़ादु रहियो आहे, पंहिंजो ख़ालिक पाण रहियो आहे, पंहिंजनि क़दरनि ऐं नेमतुनि जो ख़ालिक, उन्हनि खे ड्राहींदड़ ऐं ठाहींदड़ इंसान, ज़हन रखंदड़, सोच मुसरत रखंदड़, एहसास उमंग रखंदड़, जाखोड़ कंदड़, फितरत खे मात करे पंहिंजो वायुमंडल अॾाईंदड़ इंसानियत वारो वायुमंडल मढ़ियल उसूलनि, नीमनि, क़ाइदनि, क़ानूननि ऐं नज़रियनि जी भञकिड़ी कंदड़ नाकार जा इंसानी अॾावत ऐं तख़लीक़ जी ओसर जो अहम बुण रही आहे ऐं ख़ासि इंसानी ख़सलत ऐं गुण आहे। हीअ 20वीं सदीअ जी पुॼाणी आहे। हीअ इंसानी वसंदी ऐं उन में वसंदड़ इंसान, उन में पसाह खणंदड़ सेप्सिस जो दौर, कारण जी फौलाह, नाकार जो दौर, नज़रियनि खां मढ़ियल उसूलनि, क़ाइदनि, क़ानूननि ऐं वरसे में मिलियल अक़ीदनि खां इंसान जी इंसानी सुभाउ पटांदड़, पर हिन वसंदीअ में इहो ॾोहो आहे। इंसान बू इंसान मार शिकारी कुता नोस नोस करे रहिया आहिनि। जिते बि खेनि इंसान नज़र अचे थो, तंहिं मथां लामारो ऐं नास करण लाइ झटि इंसानी वसंदी जिते इंसान रहे थो, इंसान सो आहे, संस आहे, नाकार आहे, अणमनता आहे, नए ॼाणण लाइ उत्साह आहे, जाखोड़ आहे, मढ़ियल नज़रियनि, मढ़ियल वाटुनि, नीमनि, क़ाइदनि, क़ानूननि खे ललकार आहे, होकार आहे,
ताड आहे। साणीअ ऐं इंसान जे नाते पंहिंजी सुञाणप लाइ इज़हार लाइ जाखोड़ आहे। इंसान बू इंसान बू इंसान मार शिकारी कुत्ता नोस नोस करे रहिया आहिनि। इंसान ऐं इंसानी गुणनि ऐं ओहञाणनि खे मेसारण लाइ इंसाननि जी वसंदी जहिड़नि जाॻंदड़नि इंसाननि जी वसंदी। इंसान बू इंसान बू इंसान मार शिकारी कुत्ता नोस नोस करे रहिया आहिनि। इंसान मार शिकारी कुत्ता इंसानी रत जा हिराक, इंसानी ज़हन, वजूद ऐं हस्तीअ जा वेरी। इंसाननि खे मारण लाइ ख़ासि सिखिया वरितल तिखा ज़हरीला ॾंद, इंसान जे वजूद में चक हणी चंबड़ण, रत चूसण लाइ आता प्यासा। इंसान बू इंसान बू इंसानी वसंदीअ में इंसान मार शिकारी कुत्ता नोस नोस करे रहिया आहिनि। इंसान बू इंसान बू।